कराची सुरागो टाउन के नूर मोहम्मद खान गोठ के ड्राइण ए जबरी बेदखली खिलाफ गोठाणन मर्द औरतुन मासूम बारन समेत सियासी समाजी तंजीमुन कौम परस्त अगवानन कब्जा माफिया एंटी इंक्रोचमेंट फोर्स रेवेन्यू अमले खिलाफ 14 ॾींहं बि एहतजाजी कैंप में मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में बर्मी बंगालिन अफ़गान पनाहगीरन जे ॻोठनि खे त रेगुलर कयो पियो वञे ऐं धरती धड़ियुनि खे कराची मां बेदख़ल करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। निगरान सिंध हुकूमत कराची में धड़ियुनि जे ॻोठनि खे ड्राइण में मुलविस जाली बिल्डर माफिया खिलाफ नोटिस वठे। एहतजाजी कैंप में नूर खान बुरफत, जमात इस्लामी सरबराह अमीर हमाद भुट्टो, अमीर हमजा सियाल, वाहिद बख्श खोखर, असगर उजण, अली बुरफत, सफदर अबड़ो, आसिफ महसूद, अरसलान खान ऐं रजब मंगसी 14 ॾींहं खां बिल्डर माफिया खिलाफ सरापा एहतजाज आहिनि। हिननि जो वधीक चवणु हुयो त हिन महांगाईअ जे दौर में असां सभु पंहिंजा रोज़गार छॾे पंहिंजनि अजनि खे बचाइण जे लाइ पंहिंजनि बचनि खे बुख में बदहाली में छॾे एहतजाजी कैंपुनि में वेठा आहियूं। हिन ॻोठ में सभु ग़रीब ॾियारीदार रहनि था, को लैंड लॉर्ड नथो रहे, मगर हुकूमत त इलेक्शन कराइण लाइ ईंदी आहे निगरान, पर हिन वाहिद निगरान हीअ हुकूमत आहे जंहिंमें सिर्फ़ु सिंधी माण्हुनि खे टारगेट कयो वियो आहे ऐं ग़रीब तबिके खे टारगेट कयो वियो आहे। उन्हनि जो वधीक चवणु हुयो त हिन निगरान हुकूमत एतिरी त महांगाई कई आहे जो ख़ुदकुशी करण ते माण्हू मजबूर थी वियो आहे, जंहिंमें बिजली महांगी, गैस महांगो, पेट्रोल महांगो, सब्जी फ्रूट खाइण जे लाइ हर ज़रूरत जूं शयूं महांगियूं कयूं वयूं आहिनि। असां निगरान सिंध हुकूमत खे ॿीहर गुज़ारिश था करियूं त जाली बिल्डर कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं असां मारूअड़नि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में हीउ एहतजाज मुकमल हलंदो रहंदो। उन में भली महीनो लॻे, 2 महीना लॻनि या 6 महीना लॻनि, असां इहो एहतजाज कंदा रहंदासीं। ॻोठ जी मस्जिद जे मौलविन ऐं नंढड़नि ॿारनि उते एहतजाजी कैंप में क़ुरान शरीफ़ पढ़ी ऐं ख़ुदा खे पाॾाईंदा रहिया त मौला असांजे हिननि ॻोठनि खे बचायो कब्ज़ा माफिया खां, जाली बिल्डर खां। ऐं हिननि वरी बि सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदे चयो त बिल्डर जेको जाली कब्ज़ा माफिया आहे उन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।